अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में मलिक आ रहा हूँ। यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध में मकानी इदारनि जी चूंडनि जो अॼु पहिरियों मरहलो। 14 ज़िलनि में पोलिंग जारी। सुबुह 8 वॻे शुरू थियल पोलिंग शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे जारी रहंदी। 1000 खां वधीक उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। 9000 पोलिंग स्टेशन से वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। जंहिं बाद कशमोर, शिकारपुर, लाड़काने, शहदादकोट, खैरपुर, सखर, घोटकी, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, नौशहरा फिरोज, मीरपुखास, उमरकोट, थरपारकर में अवाम पंहिंजे पसंद जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई रहिया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। कंहिं बि अणवंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ फ़ौज ऐं रेंजर्स जे एहलकारनि जो बि गश्त जारी आहे। मकानी चूंडनि लाइ पोलिंग दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में झेड़ा ऐं चकरियूं। कंदकोट जे पोलिंग स्टेशन 10 ते पीपल्स पार्टी ऐं JUI जे कारकुननि में झेड़ो। धुरियुनि पारां हिक ॿिए ते ॾंडनि जो वसकारो। 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जरवार जी पोलिंग स्टेशन अबलगढ़े ते ॼातल हथियारबंदनि जी फायरिंग सबबि गाॾियुनि जा शीशा टुटी पिया। पोलिंग जो अमल बि शुरू न थी सघियो। नसीराबाद जी UC धामरा में वोटर लिस्ट गायब। आज़ाद उम्मीदवार पोलिंग बंदि कराए छॾी। पोलिंग स्टेशन ते छिकताण वारी सूरतहाल। पुलिस नफ़री पहुची वई। सिंध अंदर मकानी चूंडनि में 946 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। यूनियन काउंसिल ऐं यूनियन कमेटीज़ जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी 887 गॾियल सीटनि मां 135 सीटनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। ज़िले काउंसिल जे 794 सीटनि मां 107 ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिना विया। टाउन कमेटीज़ जे वार्ड काउंसिलर्स जे 694 सीटनि मां 68 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत उम्मीदवार बि मैदान ते लथल आहिनि। अॼु मकानी चूंडनि जो ॾींहुं आहे। ख़ुशहाल, पुरअमन ऐं तरक़ीअ जे रस्ते ते हलंदड़ सिंध लाइ वोट ॾियो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे मुख़ालिफ़ लाॻीतो पंहिंजी शिकस्त ॾिसी वाइड़ाप जो शिकार थी विया आहिनि। उहे हालतूं ख़राब करणु चाहिनि था पर कारकुन पुरअमन रहनि। वोट ॾियो, जमहूरियत ई पीपल्स पार्टी जो इंतकाम आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मकानी चूंडनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। खैरपुर के वार्ड नंबर 16 में पोलिंग स्टेशन नंबर 33 में पोलिंग शुरू न थी सघी। पोलिंग स्टेशन ते ॾिनल बैलेट पेपर्स के दबे में सीरियल्स नंबर्स जो मसइलो साम्हूं आयो आहे। केतिरनि ई बैलेट पेपर्स तां सीरियल नंबर गायब आहिनि। समूरनि सियासी पार्टियुनि जे पोलिंग एजेंट्स पारां मसइले सबबि पोलिंग शुरू करण न ॾिनी वई। वोटर्स जो वॾो अंग वोट विझण लाइ इंतज़ार कंदो रहियो। सिंध में मकानी चूंडनि जी निगरानी लाइ इलेक्शन कमीशन में सेल क़ाइम। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे तर्जुमान चयो आहे इस्लामाबाद में मरकज़ी ऐं सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध जी ऑफिस कराची में मॉनिटरिंग सेल क़ाइम कयो वियो आहे। सिंध में मकानी इदारनि जी चूंडनि जे पहिरिएं मरहले जे हवाले सां धरती टीवी न्यूज़ पंहिंजी मेगा नशरियात जी शुरूआत करे छॾी। 14 ज़िलनि में थींदड़ मकानी चूंडनि में पहिरियों वोट कास्ट थियण खां वठी आख़िरी नतीजे ताईं हर पल जी ख़बर बाबति मेगा ट्रांसमिशन में आगाही ॾिनी वेंदी। सिंध के मैदानी इलाइक़नि ऐं ॾाखणी पंजाब में मौसम अॼु सख़्त गरम रहंदी। मौसमियात खाते मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सभिनी खां वधीक गर्मीपद दादू ऐं मोइनजोदड़ो में 48 डिग्री रिकॉर्ड कयो वियो। जंहिं बाद सिबी, नौकंडी, लाड़काने, रोहड़ी, शहीद बेनज़ीराबाद, खैरपुर में गर्मीपद 47 सेंटीग्रेड रहियो।